पुट तव्हांजो नालो छा आहे? शहजाद शहज़ाद। ज़ात जा केरु आहियो? मुसलमान मुस्लमान। वेठा किथे आहियो? हकी राहुकी। ही नंढड़ो राहुकी जो वेठल आहे। नालो शहज़ाद ॿुधायो तव्हां। नालो कहिड़ो ॿुधायो? शहजाद शहज़ाद। पुट ई तव्हांखे मूं हींअर ॾिठो, तव्हां कारखाने में आया ऐं तव्हां पिनण विया कारखाने में अंदरि, ख़ुदा करणु वठणु विया। ठीकु आहे। तव्हांजो वाल साहब छा कंदो आहे? बाबा तव्हांजो छा कंदो आहे? प्याला मेट खपाईंदो आहे। हां, प्याला मेट खपाईंदो आहे। ॿियो तुंहिंजो वॾो भाउ आहे को? हाँ उहो छा कंदो आहे? वो ये कुरान शरीफ जी, कुरान शरीफ क़ुरान शरीफ़ मदरसे में पढ़ंदो आहे। ऐं तव्हां हीउ जेको छो पिनो पिया? पेट ना पिनू पिया। पेट लाइ पिनो पिया। मसलन तव्हांजो वाल साहब कमाईंदो आहे, उनजो गुज़र सफ़र उन मां कोन थी सघंदो आहे, अटो वग़ैरह बतो कोन थी सघंदो आहे, उन मां मजबूरी न तव्हां पिनो पिया। तव्हां सिंधी आहियो। ज़ात दर्स ॿुधाई पई तव्हां ईअं सवेरे। राहुकी जा रहाकू आहियो। उहा राहुकी जिते फाज़िल राहो जो शहर आहे, जिते फाज़िल राहे जो ॻोठु आहे, उहो फाज़िल राहो जेको सिंध जी मज़ाहमती तारीख़ जो हिकिड़ो ओञाण आहे, जेको ख़ुदि तारीख़ आहे, जो ख़ुदि अॼु बि मदफ़ून आहे। उहो राहुकी जिन जा माण्हू दरबदरी जे हालतुनि में आहिनि, उहा राहुकी, उहा सिंध जेके माण्हू ही मिसकीन बच्चा पिननि था, पेट गुज़र कनि था, ऐं उन्हनि जो मज़ूरी कंदे पेट गुज़र कोन थो थी सघे। हिकिड़ो महांगाई जो मथां हिकिड़ो उथंदड़ पहाड़ आहे ऐं हीअ हालतूं आहिनि। हीअ सिंध जो दर्द आहे, सिंध जे दर्द जी कथा आहे। महिरबानी।